नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के सोबो देरो का खबर ॾींदाणो। सोबो देरो टाउन कमेटी सोबो देरो के वाइस चेयरमैन मोहम्मद बचल सामेटो, काउंसलर मीर दीदार हुसैन टालपुर, जुल्फकार अली मला प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कोरोना वायरस ऐं लॉकडाउन करे सिंध हुकूमत जे ऐलान मूजिब डीसी खैरपुर जे हुकुम ते असां खां टाउन चेयरमैन सोबो देरो रसूल बख्श सेतो मुस्तहिक माण्हुनि जो लिस्टूं घुरंदे चयो त फी काउंसलर 30 खां 35 माण्हुनि जी लिस्ट ठाहे ॾे। असांखे इतला ॾिनो वियो त वाइस चेयरमैन मोहम्मद बचल सामेटो, जुल्फकार मला, हबीबुल्ला मंगरेजो, लेडी काउंसलर हलीमा चन्ना जी मुकम्मल नाला ख़त्म कया विया आहिनि। काउंसलर मीर दीदार टालपुर जा सिर्फ़ 8 नाला बहाल कया आहिनि। इन करे सिर्फ़ जो चेयरमैन ज़ाती बुग़्ज़ जे करे ईअं कयो आहे। हिननि चयो त चेयरमैन सोबो देरो जे बंगले ते मनपसंद माण्हुनि जा नाला लिखी पंहिंजा 350 नाला लिस्ट में शामिल कराया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध PPMPA प्यार अली शाह, DC खैरपुर AC सोबो देरो खे अपील कई त असां पारां ॾिनल लिस्ट जी जांच कई वञे जेके पोइ ताईं मुस्तहिक आहिनि ऐं चेयरमैन पारां ठाहियल बॉक्स लिस्ट ऐं बोगस लिस्ट जो नोटिस वरितो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।